मोहतरम दोस्तों, अस्सलाम वालेकुम। असी इल्म के अज़मत के अमीन के हैसियत में अवां कलम धरण वटि सिंध के शऊर की दां खणी अवां जे ऐवान में आया है। उम्मीद त असांजी ही आवाज़ ऐवान इक़्तिदार के आला मसनद ते वेठल तख़्त नशीनन ताईं ज़रूर पहुंचाईंदा। मोहतरम साथियो, असांजी अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस सिंध के प्राइमरी उस्तादनि जे नुमाइंदा जमात पेटेल पारां सिंध के प्राइमरी उस्तादनि जे बुनियादी मसइलनि जे हल ऐं सिंध के स्कूलनि के इंफ्रास्ट्रक्चर की बहाली लाइ ऐं वज़ीर तालीम पारां उस्तादनि खिलाफ़ मुसलसिल बद कलामी खिलाफ़ 5 सेप्टेम्बर 2024 का एहतजाजी तहरीक जो आगाज़ करे छॾियो आहे। तालुकनि ज़िलनि ऐं डिवीज़न के एहतजाजी मुज़ाहिरनि ऐं वर्कर्स कन्वेंशन के कामयाब एहतजाज का पोइ 10 अक्टूबर 2024 ते कराची प्रेस क्लब का वज़ीर आला हाउस ताईं एहतजाजी रैली कढी धरणो आयो है। दोस्तों, उन सॼे अरसे में क़ाबिल अफ़सोस पहलू इहो आहे त असांजे सिंध हुकूमत के आला अख़्तियारनि खे सिंध के उस्तादनि के बुनियादी मसइलनि ऐं तकलीफ़ुनि खां आगाह कंदा रहिया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, पीपल्स पार्टी सिंध के सदर जनाब निसार अहमद घोड़ो साहब ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह साहब के तहरीरी तौर नोटिस वठण की गुज़ारिश कंदा रहिया आहिनि। साथियो, ॿिए तरफ़ वज़ीर तालीम पारां उस्तादनि खे पाण में विढ़ण की नाकाम कोशिश कंदो रहियो आहे। पहिरीं सीनियर ऐं नौजवान उस्तादनि खे हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आणण की कोशिश कंदो रहियो आहे, पर उन में भी खेस नाकामी नसीब थी है। असी उन वक्त पे यो ऐलान कयो त जेकॾहिं वज़ीर तालीम नौजवान उस्तादनि सां सचो आहे त सदन एक बुनियादी मसलो मुक़ररी की पहिरीं तारीख़ का रेगुलर करण वारे मुतालबे जो नोटिफिकेशन जारी कराए त खेस गुलनि जा हार पाराईंदासीं। पर हू त उस्तादनि सां मुख़लिस न हो, हू त वेढ़ायो ई राज करियो जी पॉलिसी ते अमल पिराओ। उन हरबे की नाकामी का वो वरी नई एजेंडा से कम कर शुरू थी वियो ऐं पेटेल जे तंजीम में गुरूबंदी करण के हथी ॾियण वारे मकरू कोशिश करण लगो। मौसूम के यह खबर ना है तो असांजा पान में केतरा भी दाखिली या अंदरूनी इख्तिलाफ हुजन, पर जॾहिं उस्तादनि जी हक़नि जी जिदोजहद जी ॻाल्हि ईंदी आहे त सभु साथी गॾिजी खार जी ताक़तनि जो मुक़ाबिलो कंदा आहियूं। असीं वज़ीर तालीम खे वाज़िह करणु चाहियूं था हू जेतिरो ज़ोर असांजी ताक़त खे कमज़ोर करण जी तकरीबकारी ते लॻाए रहियो आहे, जे उन जे ॾहीं पतीअ जेतिरो बि ज़ोर उस्तादनि जे मसइलनि जे हल लाइ तमीरी किरदार अदा करे हा त तारीख़ में खेसि यादि कयो वञे। साथियो, असां अव्हांखे इहो बि गुज़ार कंदा हलूं त वज़ीर आला सिंध जनाब मुराद अली शाह साहब खेसि लिखत में वज़ीर तालीम के पंहिंजे लिखत में जो हुकुमनामो जारी किया है तो सिंध के अंदर जो प्राइमरी उस्तादनि जा इशूज़ आहिनि, जेके प्रॉब्लम्स आहिनि, वो फिलफोर जो वेही उन्हनि खे हल कयो वञे। पर वो पेटल सां वेही संदन मसला हल करे, पर शाह साहब एॾे अंध जे घोड़े ते सवार आहे, उन करे वज़ीर आला सिंध जे हिदायतनि खे रदीअ जे टोकरीअ में फिटो करे छॾियो अथसि। पीपल्स पार्टी सिंध के सदर जनाब निसार अहमद घोड़ो समेत सिंध असेंबली के केतरनि चूंडियल मेंबरनि खेसि चयो आहे त उस्तादनि जे मसइलनि जे हल लाइ पेटेल जे चूंडियल मर्कज़ी क़यादत सां वेही उस्तादनि जा जेके मसाइल आहिनि उहे हल करे उन्हनि जा रहियल नोटिफिकेशन उनखे ॾिना वञनि। पर हू उस्ताद मसइल हल लाइ पेटेल जे चूंडियल मर्कज़ी क़यादत सां वेहण बजाय पर 10 अक्टूबर ते थींदड़ एहतजाज सबब सिंध हुकूमत की बदनामी कराए सुख जो साथ तॾहिं खणंदो जॾहिं पीपल्स पार्टी हुकूमत जी ही अगेंस्ट उस्ताद जो प्रोटेस्ट कंदा ताकि उनके ज़हनी के तस्कीन मिलती। उन करे असी वाज़िह करूं था त 10 अक्टूबर ते कराची
प्रेस क्लब खां वज़ीर आला हाउस ताईं रैली हर हाल में थींदी ऐं